अदा सिंधी छा सिंध में हिंदुअनि खे बराबरी जा हक़ हासिल आहिनि? जेकॾहिं आहिनि त पोइ इन्हनि सां एॾो ज़ुल्म छो थो कयो वञे? ॾिसो अदा, आइन में त ईअं किथे बि कोन्हे त तव्हां कंहिं अक़लियत ते ज़ुल्म कयो। कानूनी हैसियत सां त तमामु हक़ हासिल आहिनि, पर हिते कानून आहे किथे? बसि ॾाढे खे सलाम। ॿी ॻाल्हि त सिंध में हिंदू यूनिटी में न आहिनि, इन करे तरह तरह जा ज़ुल्म कया वञनि था। अदा ख़ुदि इन्हनि जा नुमाइंदा ई इन्हनि खे सुञाणनि नथा। पोइ बसि न्याणियूं अगवा थियनि या ज़मीननि ते कब्ज़ा थियनि, पुछण वारो त केरु आहे ई कोन। जेकॾहिं को हिकु अधु इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथे थो त उनखे प्रेशराइज़ कयो थो वञे। अहिड़ा वाक़िया अक्सर उत्तर सिंध में पेश ईंदा आहिनि, जिते ताक़तनि जो असर रसूख़ बाक़ी सिंध जे हिसनि खां ज़्यादा। अदा हिंदुअनि जी ज़मीन ते बि कब्ज़ा आहिनि छा? बिल्कुलु आहिनि, छो कोन्हे। कैलाश कुमार जी ज़मीन वारो मसइलो तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंखे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बि क्लियर करे कैलाश कुमार जे हक़ में फ़ैसिलो ॿुधायो आहे, पर अॼु ॾींहुं ताईं उन ज़मीन तां कब्ज़ो ख़तम न थी सघियो। ज़मीन असांजी आहे, इम्तियाज़ बरोई जी आहे। हे त असांजी ज़मीन ते वेठा आहिनि कुड़मी। ज़मीन त इन जी न आहे, असुल वारस त असांजी ज़मीन जा, पोइ असांखे धमकी छो थी ॾिनियूं वञनि? कहिड़ो असां ॾोह कयो? असां त चऊं था पंहिंजो हक़ असांखे ॾियो। असां हिंदू माण्हू दीवान, असांजी कंहिंसां दुश्मनी त न आहे। असां पंहिंजा केस खटिया आहिनि, असांखे पंहिंजी ज़मीन ॾियो। कहिड़ो असां ॾोह कयो त असांखे चवनि था ज़मीन न घुरो? ज़मीन असांजी आहे। कहिड़ो हिननि वटि सबूत आहे? छा आहे हिननि वटि? तव्हांखे ॾेखारियासीं, तव्हां पोइ त हथ विधो आहे न। तव्हां हथ न ॿधो, तव्हां मुंहिंजी माउ आहियो। बसि हाणे रब तव्हांखे वधाईंदो। हाणे आख़िरी तव्हांजो ई सहारो आहे, शींहं वांगुरु तव्हां ई बीठा आहियो असां सां गॾु। कोई असांखे साथ ग़रीबनि खे नथो ॾे, कोई असां सां गॾु नथो बीहे। तव्हां ई हिकिड़ो आहियो जो शेर जी दिलि करे असां सां गॾु बीठा आहियो। ग़रीब माण्हू असां वटि अटे जी वसीयत कान्हे का, पोइ बि तव्हां असांखे साथ ॾिनियूं वेठा आहियो। पर अदा इहो कीअं थो थी सघे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ बि उन ते अमल न थी सघियो हुजे? इहा ज़मीन आहे किथे? अदा इन ज़मीन जी एराज़ी तक़रीबन 238 एकड़ आहे ऐं इहा काबू सईद खान ज़िला कंबर शहदाद कोट में आहे। ऐं हीउ मसइलो को अॼुकल्ह जो कोन्हे, इहो तकरार 1965 खां हलंदड़ आहे। इन डिघे अरसे में ज़मीन जे मालिकनि यानी कैलाश कुमार जे ख़ानदान तमामु घणियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। इन्हनि जे मथां तरह तरह जा ज़ुल्म कया विया, हर मोड़ ते धमकायो वियो, कूड़ा केस कया विया। एतिरे क़दर जो इन्हनि पंहिंजा घर ई विकिणी छॾिया। वॾी जदोजहद खां पोइ आख़िरकार 2015 में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पंहिंजो फ़ैसिलो कैलाश कुमार वारनि जे हक़ में ॿुधाए छॾियो, जंहिंखां पोइ सभिनी कोर्टनि मां फ़ैसिला इन्हनि जे हक़ में ई आया। पोइ बि कब्ज़ो ख़ाली न थी सघियो। छा हिते कानून एतिरो कमज़ोर आहे जो अदालत जा कयल फ़ैसिला बि मञराए नथो सघे? कब्ज़ो कंदड़ इम्तियाज़ अली बिरोई ऐं रब नवाज़ बिरोई आहिनि, जेकी न मिनिस्टर आहिनि ऐं न ई के मोतबर शख़्सियतूं, जिन्हनि खे न त DC कुझु करे सघे थो ऐं न वरी SSP। एतिरे क़दर जो सरेआम ज़मीन जे मालिकनि खे धमकाईंदा था वतन ऐं खेनि इहो बि चयो वञे थो त सिंध छॾे इंडिया हलिया वञो, हिते तव्हां लाइ का बि जॻह कोन्हे। सदियुनि खां आबाद हिंदू जेकी सिंध धरती जा वारिस आहिनि, इन्हनि खे चंद लोफर ही चवनि था त इंडिया लॾे वञो। तव्हांखे इहो हक़ कंहिं ॾिनो आहे त असांजे माण्हुनि खे असांजी धरती ते चओ था त हिते तव्हां लाइ का बि जॻह कोन्हे? तव्हां थींदा केरु आहियो धरती धड़ियुनि खे टपड़ खणाइण वारा? बिरोई साहिब, हिंदू सिंध जा वारिस अथई, इन्हनि खे टपड़ पोइ खणाइजो। इन खां पहिरीं तव्हां पंहिंजी तारीख़ पढ़ी वठो त तव्हां केरु आहियो, असल सिंधी आहियो या ॿिए हंधा अची हिते आबाद थिया आहियो? टपड़ त उन्हनि खे खणणु खपनि जेके हिते आबाद थी ॿियनि जे ज़मीननि ते कब्ज़ा कनि था। ही का मामूली ॻाल्हि कोन्हे। इन क़िस्म जा मसइला वक़्त सां गॾु पंहिंजी जड़ खे एतिरो त मज़बूत करे छॾींदा आहिनि जो बाद में अमन ऐं भाईचारे खे बरक़रार रखणु नामुमकिन थी पवंदो आहे। ऐं जॾहिं बि अहिड़ा मसइला मामूल बणिया आहिनि, उते रियासत पंहिंजो वजूद बचाए न सघी आहे। छा 73 सालनि जे निचोड़ असांखे ही समाज ॾिनो आहे त हर तरह जा ज़ुल्म सही ज़िंदगी जो गुज़रान कयूं? छा हिते जो कानून असांखे ही तहफ़ुज़ ॾिनो आहे त कंहिं बि लोफर गुंडे अॻियां सिर झुकाए हलूं, पंहिंजूं ज़मीनूं जाइदादूं इन्हनि हवाले करे असां पंहिंजा बचा खणी रस्तनि ते पिनंदा हलूं? हीउ कहिड़ो निज़ाम आहे जो मुल्क जी सभ खां वॾी अदालत जे फ़ैसिले खे बि चंद गुंडनि जे करे मान नथो ॾे? बिल्कुलु अदा, इन ज़ुल्म खे रोकणो पवंदो, पर सम्झ में नथो अचे त इनखे कीअं रोकजे। अदा ॻाल्हि ही आहे त असीं सभु नफ़्सियाती मरीज़ बणिजी चुका आहियूं। कंहिंखे कंहिंजो अहसासु न आहे। ईअं लॻे थो त ॼण अॼु बि असीं कंहिं झंग में रहूं पिया, जिते न ई को समाज आहे ऐं न ई कानून आहे। बसि मफ़ादनि जी मंज़िल ते नज़र आहे ऐं अहसासनि जे लाशनि ते सफ़र आहे। जॾहिं हिते को नॉर्मल इंसान पंहिंजे समाज जी हक़ीक़त खां आगाह थिए थो त यकीन कयो उनखे शर्म महसूस थिए थो। जानवरनि खां बि बदतर ज़िंदगी आहे। कूड़, फरेब, धोखेबाज़ी उरूज ते आहे। आला उहिदनि ते काबब चंद लुटेरा आम माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे अज़ाब बणायो वेठा आहिनि। इन्हनि जी छतर छांव में पॼल लोफर, गुंडा
गुंडा भत्ताखोर कब्ज़ा माफ़िया माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो आहे। सभु सहूलियतूं सभु अयाशियूं पंहिंजे हेठां रखी आवाम खे बाहि में सड़न लाइ उछले छॾियो आहे। हिते गुरबत जी लकीर खां बि हेठि ज़िंदगी टैक्स अदा करे थी ऐं अमीर सियासतदान जी अयाशी बि सरकारी ख़र्च ते हले थी। हिते आम ज़िंदगी जी ज़रूरत ई पूरी न आहे ऐं अमीरनि जे खाते में हर सहूलियत मौजूदु आहे। आम माण्हू जे वाता निकिरंदड़ हक़ जी ॻाल्हि गुनाह तसवर कई वञे थी ऐं इन्हनि जी कयल बकवास ते बि वाह थिए थी। आम माण्हू वोट जो हक़ न रखे आहे त हिते ज़िंदा रहण लाइ बि इन्हनि खे मिनतूं करणियूं पवनि हा। यादि रखो त अहिड़ो माहौल असां पाण ई पैदा कयो आहे। असां पाण इन्हनि खे सजदा करे पंहिंजे मयार खे विञायो आहे। सर झुकाए साईं साईं करे इन्हनि खे उहो मान बख़्शियो आहे जंहिंजे नतीजे असांखे ज़लील कयो आहे। जाइज़ो वठो त हिते हर ज़ुल्म जी कड़ी सियासत सां ऐं हर ज़ालिम जो लिंक कंहिं सियासतदान सां मिले थो। हिते ॾाढे खे सलाम इन करे थिए थो छो त हू इन्हनि जे रहमो करम ते पले थो। जॾहिं समाज इन हालत में अची वेंदो आहे त पोइ उन में रहंदड़ हर फ़र्द सोच खां महरूम थी वेंदो आहे ऐं जॾहिं फ़र्द सोच छॾे ॾींदा आहिनि त पोइ हालतनि खे सुधारणु नामुमकिन थी पवंदो आहे। ज़हन में रहे त असांजा सभु मसइला असांजे न सोचण जे करे ई पैदा थिया आहिनि। हीउ पुराणो तरीक़ो आहे त आवाम खे सोचण वारी सघ खां महरूम करे छॾियो ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ी सां हुक्मरानी कंदा रहो। असां ते इहो ई तरीक़ो इस्तेमालु कयो वियो आहे। नोट कयो त हिते हुक्मराननि जे कंहिं बि अमल में अवाम जो को बि अमल दख़ल नाहे हूंदो। एतिरे क़दर जो हुक्मराननि जा कयल अवामी जलसा बि अवाम खे सवाल करण जी इजाज़त नाहिनि ॾींदा। बसि कुझु चमचनि खे अॻियां सीटनि ते वेहारे उन्हनि जे हक़ में वाह वाह कराई वेंदी आहे। बाक़ी आम माण्हुनि खे त बसि उन्हनि जी बकवास ॿुधण लाइ कुर्सियुनि ते वेहारियो वेंदो आहे। जॾहिं त तारीख़ में केतिरा ई समाज अवामी बहस खे बहितर फ़ैसिला करण जो बहितरीन ज़रियो सम्झंदा रहिया। क़दीम एथेंस हमेशा अवामी बहस मुबाहिसे जो गढ़ रहियो। बुद्ध ऐं जैन रवायतूं बि अवामी बहस जी हिमत अफ़ज़ाई करण में मशहूर हुयूं। अशोक बादशाह पंहिंजी हाकमियत में हमेशा इन्हनि रवायतनि खे तरजीह ॾींदो रहियो। नेल्सन मंडेला ख़ुदि इन्हनि रवायतनि खे बार बार दोहराईंदो रहियो। क़दीम ओहद जे चीन में महाना इजलास जो रिवाज शुरू कयो वियो जंहिंजो मक़सदु अवामी ख़्यालनि खे ज़ेर बहस आणणु हो। इहे बहस अक्सर शाही फरमाननि जे रद्द अमल जो नतीजो हूंदा हुआ। उहे बादशाही दौर बि अवामी बहस खे रोके न सघिया ऐं असां जमहूरियत जो दौल वॼाए हर फ़ैसिले खे चुपचाप तस्लीम कयूं था छो त असां सोचूं नथा। सुकरात हिकिड़ी ॻाल्हि बार बार चवंदो रहियो त सोचियो छो त इंसान उन वक़्तु ई इंसान हूंदो आहे जंहिं वक़्तु हू सोचींदो आहे। असांजी तरक़ी ऐं ख़ुशहाली में सभ खां वॾी रुकावट जो सबबु इहो ई आहे त हिकु ख़ासि तबिक़ो तमामु मामलनि खे पाण वटि क़ाबू कयो वेठो आहे। अवाम खे अहिड़ी सोच खां बि परे रखियो वियो आहे। अवाम इहो ई सोचे थी जंहिंजी उनखे इजाज़त मिले थी छो त जेकॾहिं अवाम में सोचण ऐं सम्झण वारी सघ पैदा थी वञे त ताक़तवर तबिक़ो पंहिंजी ताक़त विञाए वेंदो। हर ज़ुल्म जो बुनियाद सोच ते अचे थो। हर ज़ालिम जी पैदाइश सोच ते अचे थी। समाज जी तकलीफ़ जो दायरो असांजी सोच ते ई मुश्तमिल आहे। असांजी सोच असांखे कमज़ोर कयो आहे। असांखे मज़लूम बणाए ज़ालिमनि जी ग़ुलामी करण ते मजबूर कयो आहे। हीअ सोच असांजी नाहे बल्कि तोहफ़े में मिलियल उहा गलाज़त आहे जेका हुक्मराननि पंहिंजे अक़ल सां ॾिनी आहे। क़बीलाई नफ़रतूं मज़हबी भॻोड़ सभु इजादनि ते हथ इन्हनि जाई आहिनि। असां ख़ौफ़ में जीऊं था तॾहिं हे सुकून सां रहनि था। हर दर्द हिकु दाह करे थो। हर मज़लूम फरियाद करे थो। पंहिंजे दर्दनि जी दवा करणु चाहियो था त इत्तेहाद खे यकीनी बणायो। यादि रखो त न अकेलो कैलाश आहे जंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो आहे ऐं न ई अकेलो इम्तियाज़ अली बिरोही आहे जंहिं कब्ज़ो कयो आहे बल्कि ही मुर्दा समाज जा उहे नज़ारा आहिनि जिन पंहिंजे तजरनि सां ही ज़ाहिर कयो आहे त जॾहिं जज़्बनि जो हिसो कफ़न में हुजे त वारसनि जो मयार ज़ीरो हूंदो आहे।